हाणे हिकिड़ो फितनो हले तो त ओजरी मकरू आ, बाज़ हराम चवनि था, बाज़ मकरू चवनि था। वजह छा आहे, उन्हनि वटि दलील छा आहे त ओजरी इन करे मकरू आ छो त ओजरी में गंद हूंदो आ, ओजरी में गंद हूंदो आ, गलाज़त हूंदी आ, गोबर हूंदो आ, इहा दलील आ। जेकॾहिं इन दलील खे वठूं पोइ त समूरो गोश्त बि जाइज़ न हूंदो, छो शरीयत चए थी जेको जानवर जे सीर जे वक़्तु रत वहे थी उहा छा आहे, हराम आ। उहा रत काथों थी अचे, समूरे गोश्त मां थी अचे। जेकॾहिं गोबर जे हुजण जे करे ओजरी हराम थिए थी त रत जे पूरे जिस्म में हुजण जे करे पोइ त सॼो गोश्त हराम थिए। हालांकि रत त क़ुरान में भी हराम आ, हुर्रिमत अलैकुमुल मैतत वद्दम, वद्दम अल्लाह से क़ुरान में चयो आ त वहंदड़ रत हराम आ। जेकी शइ क़ुरान में हराम आ उहा शइ त गोश्त में मौजूद हूंदी आ, उहा जॾहिं वहंदी आ त गोश्त मों निकिरी ईंदी आ। त इन करे इहा दलील न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 7 शयूं हराम कयूं आहिनि, उन्हनि में ओजरी जो ज़िक्र न आहे। इन करे ओजरी चङी तरह साफ़ करे दिल जॾहिं मुतमइन थी वञे, एतिरो साफ़ करे पोइ इंसान उनखे इस्तेमाल करे सघे थो। जंहिं शइ खे शरीयत हराम न कयो आहे, इंसान खे काई ताक़त न आहे जो उन शइ खे हराम करे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वाखिर